अल्हम्दुलिल्लाह ये सरकार जे मीलाद पाक जी महफिल जारी सारी है। बेटा जो घोट लतीफ रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइंदो वा तो थोरन मथे थोरा मुते मारू अड़न जा थर में भी वारी थोरली उन था भी घणेरा भलायो ऐ फेरा मत गणे गणी दस के तेरा चो सुभान अल्लाह सब हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। ये सखर का आयल मेहमान मुकर्रर खास खतीब लाजवाब उस्तादुल उलमा हजरत अल्लामा मौलाना साईं हुजूर बख्श चाचड़ सोहरवर्दी के गुजारिश कर पांजे खिताब सा तवा असाजू दिल मुनक्कल फरमाए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक चार यार बनी दावरो चैनी में बहुत मथे खड़ी नारे तहकीक हक चार यार नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन सरकार की आमद। अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा व अला आलिहि व अस्हाबिहि अल्लज़ीना औफू अहदा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह वखातमन नबिय्यीन वकान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वबल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सयकून फी उम्मती सलासून कज़्ज़ाबून कुल्लुहुम यज़अमु अन्नहु नबिय्युन व अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताबा औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेर साया हर वली। सबई गंजी करे बावाज़ी बुलंद इश्क़ मोहब्बत सा मदीने के ताजदार अहमद मुख्तार हज़रत अहमद मुज्तबा जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दरबार में दुरूद और सलाम जो नजरानो पेश के वो सभी बावाज़े बुलंद पढ़ो काई ज़ुबान खामोश न रहे सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बावाज़े बुलंद आवाज़ मत होते बिल्कुल भी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल्ल मजदूहू जी हम्द सना अयो नजे महबूब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दरबार में दुरूद ए सलाम जो नजरानो पेश करने का बाद
लायक सद एहतराम स्टेज ते तशरीफ फरमा उलमा इकराम मशाइख इज़ाम उफाज़ इज़ाम तमामी मुअज़्ज़िज़ीन अहले सुन्नत आशिकान रसूल सभी दोस्तन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्यारा दोस्तों, अदू जी ये महफिल बिरादर मुकर्रम हजरत अल्लामा व मौलाना क़ारी हाफिज मोहम्मद सुमर लेगारी हुसैनी ज़ीद शरफ़ुहू सजाई आहे। इन महफिल जा उन्वान रखिया वया एक जश्न ईद मीलाद नबी ऐं उन सां गॾु ॿियो ख़त्म नबूवत। प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला मेज़बानन जे इल्म अमल में ईमान में रिज़्क़ में बरकतूं अता फरमाए। जहे ये सोहनी महफिल सजाए करे तवाए असां के हिन महफिल मां बरकतुन हासिल करण जो मौक़ो अता फरमायो। दुआ है रब करीम खां त अल्लाह करीम हिन भलारी महफिल जे सदके तवाए असां जो हिते अचण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं हिन जो खूब तवाए असां के रहमत ऐं बरकत अता फरमाए। मुखे जह मौजू ते लबकुशाई करण जे लाइ हुकुम फरमायो वो आहे अकीदे खत्म नबूवत। अकीदे खत्म नबूवत। प्यारा दोस्तों, अजो के न उन्वान जो ताल्लुक तवाए असां जे अकीदे सां आहे। प्यारा भाइरो हिते तवज्जो करे वियो। मुख्तसर टाइम में इंशाअल्लाह पांजी हाज़िरी ॾेई करे जगह वठंदासीं, पर इन में ज़रूरी इहो आहे त तव्हां पंहिंजो तवज्जो हेॾे करे वियो। ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद। ताजदार खत्म नबूवत। ताजदार खत्म नबूवत। छो जो तव्हां असां ॿुधंदा आहियूं अकीदे खत्म नबूवत, ताजदार खत्म नबूवत, पर ख़बर न आहे घणनि खे त अकीदे खत्म नबूवत आहे छा। सभ खां पहिरियों त इहो सम्झणु घुरिजे त अकीदे जो जेको ताल्लुक़ आहे उहो दिलि सां आहे। दिलि सां आहे, ज़ाहिर न थींदो आहे। कंहिंजे मुंहं ते नाहे लिखियलु हूंदो त ही अकीदे जे लिहाज़ सां मुस्लमान या ईसाई या यहूदिया या कादियानिया, इहो इन जो ताल्लुक़ दिलि सां आहे। ॿियनि अमलनि जो ताल्लुक़ ज़ाहिरी आज़ा सां आहे, जिस्मनि सां आहे। तव्हां नमाज़ पढ़ो, ॾिसण वारो ॾिसी करे चवंदो त ही नमाज़ पढ़ी रहियो आहे, ज़ाहिरी जो अमल। हज कयो, ॾिसण वारो ॾिसी करे चवंदो त ही हज जा अरकान पूरा करे रहियो आहे। ॿिया जेतिरा बि अमल आहिनि उन्हनि जो ताल्लुक़ जिस्म सां आहे, पर अकीदे जो ताल्लुक़ दिलि सां आहे। छो जो सूफ़िया इकराम फरमाईंदा पिया त जेका सभ खां ख़ासि शइ हूंदी आहे, क़ीमती शइ हूंदी आहे, त उनखे लिकाए करे रखिबो आहे। त पोइ प्यारा दोस्तों, अकीदो बि एतिरो ख़ासि आहे जो रब करीम इन जो महल दिलि खे बणाए छॾियो आहे, जो ज़ाहिर नाहे थींदो। तंहिं करे अकीदो सभ खां अव्वल आहे, अकीदो जड़ आहे, अकीदो बुनियाद आहे। जेकॾहिं अकीदो दुरुस्त आहे त अमल बि दुरुस्त आहे, अकीदो दुरुस्त नाहे त अमलनि जी रब खे काई परवाह कोन्हे। पर जंहिंजो अकीदो दुरुस्त आहे, रब करीम जी बारगाह में उन्हनि जा अमल बि क़बूल आहे। पोइ अकीदे खत्म नबूवत ही अकीदो कती अकीदो आहे, कतई सबूत आहे, कुरान करीम में साबित आहे। जिया कुरान करीम में आहे मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। प्यारा दोस्तों, कुरान करीम में आहे मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। तो जेको मोहम्मद जे रसूल हुजण जो इनकार करे तो वो काफिर, छो जो उन कुरान जो इनकार कयो। एड़े तरीके सां इन कुरान
आहे त पोइ जेको हुजूर जे आखिरी नबी हुजण जो इनकार करे त उहो बि दायरे इस्लाम खां ख़ारिज आहे उहो मुस्लमान न समझो मुस्लमान उहो आहे जेको मोहम्मद खे अल्लाह जो रसूल भी मञे ऐं उन खे अल्लाह जो नबी सिर्फ़ न बल्कि आखिरी नबी करे मञे इहो अक़ीदो सभिनी जो अक़ीदो आहे न त अल्लाह जो रसूल अल्लाह जो आखिरी नबी आहे प्यारा दोस्तों कुरान करीम के अंदर अल्लाह तबारक व तआला 22 सिपारे में इरशाद फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन मोहम्मद तमाम जा बालिग मर्दन मजा जो पी कोने को बल्कि वो अल्लाह जो रसूल है ऐं आखिरी नबी आहे त पोइ इहो असां जो अकीदो कुरान में साबित आहे त अल्लाह जो रसूल अल्लाह जो आखिरी नबी आहे सुभान अल्लाह त पोइ हाणे जेको इन अक़ीदे खे न मञे त उहो मुस्लमान न थींदो छो जो क़ुरान जो इनकारी थियो ऐं क़ुरान जे हिकिड़े अखर जो इनकार कुफ्र आहे ऐं हीउ अक़ीदो जेको आहे सो एतिरो क़ीमती अक़ीदो आहे जो तव्हां असां सिर्फ़ न इन जी हिफ़ाज़त सहाबा इकराम करे ॾेखारी उन खां बाद अल्लाह जे हबीब जा सच्चा गुलाम अजरीअ ते कंदा अचनि था पिया जॾहिं बि अल्लाह जे हबीब जी ख़त्म नबूवत ते या नामूस ते कॾहिं बि गए गुस्ताख अमर खई आहे त अल्लाह जे हबीब जे गुलामनि उन खे जवाब ॾींदे फरमायो आहे त गुस्ताखो वता समझो त हुजूर जा गुलाम मरी विया आहिनि क़यामत थी वेंदी पर अल्लाह जे हबीब जा गुलाम न खुटंदा जेकॾहिं तव्हां गुस्ताखी कंदो त तव्हांजी ज़बान कढी करे ॿाहिरि उछाईंदासीं सुभान अल्लाह तो प्यारा दोस्तों इते हिकड़ी गाल मां तवा जे आडो अर्ज कया अल्लाह तबारक व तआला फरमायो वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे अते फरमायो खातमुन नबिय्यीन आखिरी नबी आहे तेरे फरमायो रसूल कोई फरमाए ना व खातमुर रसूल अल्लाह तबारक व तआला छो न फरमायो खातमुन नबिय्यीन फरमायो यो इन जे करे जो उलमा इकराम जानन था त नबी ऐं रसूल जे विच में उमूम खुसूस मुतलक जी निस्बत तवा के आसान लफ्ज़न में समझाया त रसूल नबी जरूर हुंदो आहे यानी एड़ो कोई भी रसूल ना है जेको नबी न हुजे सिर्फ रसूल हुजे बल्कि जेको रसूल आहे त वो नबी जरूर हुंदो आहे पर जेके भी नबी आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरी न आहे त हर नबी रसूल भी हुजे रसूल जे लाइ ज़रूरी आहे त वो नबी हुंदो आहे तो प्यारा दोस्तों जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमाया त खातमुर रसूल अल्लाह जो रसूल रसूलन में जा आखिरी रसूल आहे त पोइ केई उठी करे चवनि हा त रसूल जी नफी कई वई आहे रसूल नथो अची सघे नबी अची सघनि था पिया त रब करीम खातमुन नबिय्यीन फरमाए करे इहो ऐलान फरमायो त दुनिया वारो रसूल ख़ास आहे पर मुंहिंजो नबी आखिरी नबी आहे इन खां बाद को भी नबी अचण वारो न आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़री नारे पीर मुर्शिद हुसैन अल्हम्दुलिल्लाह असांजी महफिल जा मुकर्र खास खतीब नाजाब खतीब आले सुन्नत हजरत अल्लामा व मौलाना साईं मुफ्ती खलील अहमद इनकलाबी हुसैनी तशरीफ थी चुका है सुभान अल्लाह मुकर्र माशाअल्लाह सभी दोस्तन की गुजारिश है तो वही रहो दोस्तन की गुजारिश है सब वही रहो किताब बस मुख्तसर टाइम जे अंदर पापा जी गुफ्तगू के मुकम्मल कंदुस छो जो अॼु जी महफिल जा मेहमान खास तशरीफ फरमा थी चुका है खुसूसी बयान उन जो थींदो मुख्तसर टाइम जे अंदर तव्हांजी तवज्जो तो तालिब आया वेही रहो सभई तवज्जो हेरी करे वियो प्यारा दोस्तों इन अकीदे खत्म नबूवत जे लाइ सहाबा इकराम केतिरो कुर्बानो ॾिनो तव्हांजी तवज्जो हेरी न आहे तवज्जो हेरी करे वियो सुभान अल्लाह चौड़ा ॾिया सहाबा इकराम इन अकीदे जी हिफाज़त ख़ातिर केतिरो कुर्बानो ॾिनो जो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने अक़दस में ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में एक कूड़े अची करे नबूवत जी दावा कई ऐं ये निकलना भी आहे छो जो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने पाण इरशाद फरमायो आहे त सयकून फी उम्मती 30 कज़्ज़ाबून
नबीयीन ला नबी बादी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो ते मुंहिंजा गुलाम ॿुधी छॾियो करीब मुंहिंजी उम्मत में 30 कूड़ा पैदा थींदा 30 केर पैदा थींदा कूड़ा जेके कूड़ी दावा कंदा नबूवत जी ऐं उन्हनि मजा हर हिकु जो गुमान हूंदो त मां नबी आहियां पर ए गुलाम ॿुधी छॾियो वाना खातमुन नबीयीन ला नबी बादी मां अल्लाह जो आखिरी नबी आहियां मूंखां बाद ॿियो कोई नबी अचण वारो नाहे त पोइ हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में मुसैलिमा कज़्ज़ाब नबूवत जी दावा कई हुजूर दा खत लिखी मोकिलियो त जेको आहे मां बि नबी आहियां पोइ हाणे ईअं था कयो जो अध नबूवत तव्हां हलायो मुख़्तसर टाइम में अध मां थो हलाया अध अरब ते तव्हां नबूवत हलायो अध ते मां थो हलाया इहो जेॾी महिल खत हुजूर अलैहि वसल्लम वटि आयो त हुजूर जवाब उन्हनि खत लिखियो उन में लिखिया तू सभिनी खां वधीक कूड़ो आहे पोइ हाणे खत पुॼाइण जे लाइ बि त को माण्हू घुर्जे न खत पाणे त न वेंदो इहो डाक जो सिस्टम त अॼु थियो आहे उन वक़्तु कंहिं माण्हू जे ज़रिए खत पुॼाया वेंदा हुआ पोइ सहाबा इकराम में ऐलान थियो त केरु आहे जेको ही खत पहुचाए अचे छो जो मुसैलिमा कज़्ज़ाब जेॾी महिल उन वटि इहो खत पुॼे लिखियल ॾिसे हा त कज़्ज़ाब लिखियो थो त उन जे अज़ाब जी बि वरी ख़बर हुई त उहो कहिड़ो अज़ाब ॾेई सघे थो पियो पोइ उते हिकिड़ो सहाबी हो जेको खारको मथे ते रखी करे खपाईंदो हो उन खारक वात में हुई खाइनि पिया इहो जेॾी महिल ऐलान ॿुधो त उतां उथी करे चयो त या रसूल अल्लाह इन कम जे लाइ कंहिं ॿिए सहाबी खे मुंतख़ब कजो इन कम जे लाइ मां हुजूर जो गुलाम हाज़िर आहियां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे खत ॾिनो त वञी करे इहो मुसैलिमा कज़्ज़ाब जी दरबार में पहुचाए अचे उहो खत वियो मुसैलिमा कज़्ज़ाब जी दरबार में पहुतो पोइ जेको बादशाह हूंदो आहे उहो पाण खत न पढ़ंदो आहे बल्कि ॿियो कोई पढ़ी करे सॼी रिआया खे बि मौजूद जेको हूंदा उन्हनि खे ॿुधाईंदो आहे पोइ उते हिकिड़े खत पढ़ी करे ॿुधायो जेॾी महिल लिखियल हो उन में त तूं ए मुसैलिमा तूं कज़्ज़ाब आहीं तूं कूड़ो आहीं तूं कूड़ थो ॻाल्हाए त पोइ मुसैलिमा जलाल मची वियो कावड़ मची वियो उन सहाबी खे चए त तूं जे नबी त जेको आहे सो मूंखे ही लिखियो आहे त तूं कज़्ज़ाब आहीं तूं ॿुधाए त तुंहिंजो अक़ीदो छा आहे उहो सहाबी फरमाए थो पियो त ए कज़्ज़ाब जंहिंखे मुंहिंजो नबी कूड़ो चवे हाणे कोई मां जो लाल हुजूर जो गुलाम ॼाए ई नाहे जंहिंखे मुंहिंजो नबी कूड़ो चवे ऐं उहो वरी उनखे तस्लीम करे मुंहिंजे नबी जो अक़ीदो आहे त तूं कूड़ो आहे मुंहिंजो अक़ीदो बि इहो आहे त तूं कूड़ो आहे वो मुसैलिमा चयोसि त ॾिस पोइ ते मुंहिंजो केतिरो लश्कर बीठो आहे इहो तोखे ज़िंदा कोन छॾींदो त उन सहाबी फरमायोसि त ओ कूड़ा मां त पंहिंजे बचनि ॾांहुं जेके पोइते छॾियो आहियां उन्हनि में बि मुड़ी करे कोन ॿुधुमि त मुंहिंजो हशर छा थींदो त तुम्हारे लश्कर में छा ॾिसंदुमि तोखे जेको वणे कर पर मुंहिंजो अक़ीदो इहो आहे त मुंहिंजो रसूल आख़िरी रसूल आहे इन खां बाद ॿियो कोई बि रसूल अचण वारो नाहे ॿियो कोई बि नबी नओं नबी अचण वारो नाहे त उहो जलाल मची करे मुसैलिमा कज़्ज़ाब उन जी हिकिड़ी बांह कटी ॿी बांह कटियासि पोइ उन खां पुछा थो करे त हाणे तुंहिंजो छा नज़रियो आहे उहो फरमाइश थो पियो हले मुंहिंजी सिसी धड़ खां धार करे छॾ पर मुंहिंजो अक़ीदो इहो ई आहे त अल्लाह जो रसूल आख़िरी नबी आहे उनखे शहीद कयो वियो पर आख़िरी दम ताईं उन्हनि जो अक़ीदो इहो हो त अल्लाह जो रसूल आख़िरी नबी आहे पोइ उन मुसैलिमा कज़्ज़ाब सां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे विसाल मुबारक खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन सां जंग कई जंग यमामा ऐं उन जंग यमामा जे अंदर प्यारा दोस्तो पहिरां जेतिरो बि जंगियूं लॻियूं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने अक़दस में तक़रीबन 74 जंगियूं विड़ियूं वयूं जंहिंमें 27 ग़ज़वात हुया ऐं 47 सराया हुया ग़ज़वा उन जंग खे चइबो आहे जंहिंमें हुजूर पाण तशरीफ़ फरमा हुजनि ऐं सरिया उन जंग खे चइबो आहे जंहिंमें हुजूर सहाबा इकराम खे मोकिलियो हुजे प्यारा दोस्तो इन 74 जंगनि जे अंदर पूरे 13 सालनि में जेके सहाबा इकराम शहीद थिया उन्हनि जी तादाद आहे 559 पर ये जेका ख़त्म नबूवत जे लाइ जंग विड़ी वई इन में 1200 सहाबा इकराम शहीद थिया
जी खत्म नबूवत जी हिफाजत कई पंहिंजो जान जो नज़रानो ॾेई करे उन खां बाद हुजूर जा गुलाम पंहिंजी जान जा नज़राना ॾींदा आया पोइ बाज़ी ग़रीब जे अंदर सन 1900 जे अंदर मुसैलमा कज़्ज़ाब खां बाद कुछ विच में ॿिया बि आया हिते वरी मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी उन जेको असो नबूवत जी दावा कई त मां जेको असो असां जो नबी आहे पर उनखे कई जवाब ॾिनो मुसलमाननि उनखे भी जवाब ॾिनो पर वो वक्त हो हज़रत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैहि जो ये नालो ॿुधो आहे त सुभान अल्लाह चओ हज़रत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैहि बस मुख्तसर टाइम जे अंदर मां इहा ॻाल्हि पूरी करे पंहिंजी जगह वठंदुसि तव्हांजी तवज्जो आहे जंहिंजी तवज्जो आहे सुभान अल्लाह चओ हज़रत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैहि जे ज़माने में इन मलऊन इहो फितनो पैदा कयो मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी नबूवत जी दावा कई हज़रत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैहि हज जे इरादे सां वयल उते कई अल्लाह जे वली सां मुलाकात थी उन्हनि फरमायो त मेहर अली तू पंहिंजा अहकाम जल्दी जल्दी अदा करे तू पंहिंजे मुल्क में वापस वञ हुकुम थियो आहे फरमायो त छा थियो आहे पर उन्हनि अल्लाह जे वली खे फरमायो त तव्हांजे मुल्क जे अंदर हिकिड़ो फितनो पैदा थियो आहे मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जी सूरत में जो हुन नबी हुजण जी दावा कई आहे पोइ हाणे हुकुम थियो आहे तव्हांजो नालो मदीने जे मीर जी बारगाह मां जेको मुंतखब थियो आहे उहो पीर मेहर अली शाह जो नालो मुंतखब थियो आहे इन फितने के खत्म करण जे लाइ पोइ उतां हज़रत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैहि आया अची करे उनखे किताब जी सूरत में जवाब ॾिनो पर उन किताब खे न मञो मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी चयो त मां मुबाहलो कंदुसि मूंसां मुबाहलो करे मुबाहले में शर्त छा रखे त उन में छा मौज़ू छा हुयो उन चयो मां वटि जेको आहे तव्हां अंधा खणी अचो मंडा खणी अचो लूला लंगड़ा खणी अचो जंहिंखे डॉक्टर जेको आहे जवाब ॾेई छॾियो हुजे उन्हनि जो इलाज न थींदो हुजे उहे खणी अचो जेकॾहिं मां सही कयां त मां हक़ ते पीर मेहर अली शाह सही करे त उहो हक़ ते आहे जॾहिं इहा ख़बर पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह ताला अलैहि वटि पहुती त मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी चवे थो त बीमार खणी अचो त मां तव्हांखे सही करे ॾियां जेकॾहिं सही थी विया त मां हक़ ते न थिया त पीर मेहर अली शाह हक़ ते पीर मेहर अली शाह जेको जवाब ॾिनो ॿुधी करे प्यारा दोस्तो सुभान अल्लाह वरी आवाज़ सां चइजाए पीर मेहर अली शाह फरमायो ओ गुलाम अहमद कादियानी तू नबूवत जी दावा कई आहे दावा तुंहिंजी वॾी आहे कोई हाणे बीमार न हाणे मोल खणी आहे जेको ज़िंदा करे उहो हक़ ते आहे सुभान अल्लाह बीमार न मोल खणी आहे पोइ इहो दावा ॿुधी करे वो मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी भजी वियो बहाना करे वियो त मूंखे जेको आहे मारे छॾींदा मूंखे क़त्ल करे छॾींदा हेठ मुबाहलो न कयो इन मुबाहले जे अंदर हज़रत पीर मेहर अली शाह खे अल्लाह तबारक व तआला फतह नसीब फरमाई सुभान अल्लाह उन मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जो उते भी मोकारो थियो प्यारा दोस्तो ये जेके मिर्ज़ाई आहे ये चवनि था पिया त मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी असां जो नबी आहे ये बदतरीन इन दुनिया जा काफिर आहे ईसाई ने यहूदियन का भी वधीक काफिर आहे तव्हां चवंदो त उहो वरी कीअं वो इन जे करे जो ईसाई जे नबी के मनीदा आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम के वो नबी त अल्लाह जो सचो नबी आहे ऐं यहूदी जे नबी के मनीदा आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम वो भी अल्लाह जो सचो नबी आहे पर ही पाण भले काफिर आहिनि काफिर इन जे करे जो हुजूर के नथा मञनि पर जे नबी के मनीदा आहिनि वो अल्लाह जो सचो नबी आहे पर ही कादियानी पाण भी काफिर आहिनि पर जे नबी के मनीदा आहिनि वो नबी भी इन्हनि जो काफिर आहे तंहिं करे सब खां बदतरीन जेके काफिर आहिनि उहे कादियानी आहिनि इन्हनि जे फितने खां बचो दुनिया जे अंदर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहे पंहिंजे फितने खे वधाइनि था पिया असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदर इन्हनि कादियानी जे ख़िलाफ़ मुल्क पाकिस्तान जे आईन में कानून पास थियल आहे त इहे कादियानी काफिर आहिनि ये असांजे मुल्क जे अंदर पंहिंजी इबादत गाह खे मस्जिद नथा छॾे सघनि ऐं जेको आहे पंहिंजे दीन जी तबलीग ऐलानिया तौर नथा करे सघनि पिया त प्यारा दोस्तो इहे पंहिंजा जेके फितना आहिनि पंहिंजे फितने में माण्हुनि खे मुख़्तलिफ़
जेके हिलन सा फासाइन ता पया उहे पैसा भी ॾियनि था पया उहे जेका सो पंहिंजी धीअनि जा रिश्ता भी ॾियनि था पया माण्हुनि खे कादियानी बणाइण जे लाइ पर प्यारा दोस्तो मुसलमानो समझो इन फितने खे इन हुजूर जी अकीदे खत्म नबूवत के दिलो दिमाग सां समझी करे पंहिंजे हुजूर सां वफ़ा कयो भले का भी कोई लालच दे उनके जवाब इहो ॾियो तूं भले दुनिया जी सारी ये दुनिया असां खे मेड़े करे दे पर असां हुजूर जी खत्म नबूवत ते करे भी सौदो को लगंदासीं इहो हज़रत इमाम शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह ताला अलैहि उन्हनि जे खिलाफ बिल पास करायो प्यारा दोस्तो जॾहिं इहो बिल पास कराइनि पिया कादियान उन्हनि वटि किरोड़नि जी तादाद में पैसा खणी विया चयो त हेतिरा पैसा ॾियनि था पिया पर असांजे खिलाफ इहो सिर्फ़ बिल पास न कराए पोइ हज़रत इमाम शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह अलैहि उन्हनि खे फरमायो हे कादियानियो तव्हां देर कई आहे मुंहिंजो सौदो पहिरियों दरबार मुस्तफ़ा में थी वियो आहे सुभान अल्लाह पेरा थी वियो आहे प्यारा दोस्तो ये दुनिया छा कंदासीं जेकॾहिं हुजूर सां मोहब्बत न आहे त इहा दुनिया कंहिं कम जी न आहे पर जेकॾहिं हुजूर सां मोहब्बत आहे त पोइ तव्हांजी दुनिया बि भली आहे त आख़िरत बि इंशाअल्लाह भली थी सुभान अल्लाह वो प्यारा दोस्तो तव्हां असांजो इहो अक़ीदे ख़त्म नबूवत इन ते मज़बूत रहो पंहिंजी औलाद खे पंहिंजे घर वारनि खे इन अक़ीदे जी तालीम ॾियो ताकि अॻिते हली करे कोई गुमराह कोई फितनेबाज़ तव्हां असांजे नौजवाननि खे इन फितने में मुब्तला न करे विझे तंहिं करे अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त शान रब करीम तव्हां असांखे इन ई अक़ीदे ते जीआरे ऐं इन ई अक़ीदे ते मारे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवण ऐं तव्हां दोस्तनि जो ॿुधण पंहिंजी बारगाह मुक़द्दस में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।